ओम शांति। अतिथि मुंडितारे के 13/9/2023 मिठो मिठो बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार किसा भी वैर न थियणो खपे। जी तव्हां सभिनि जे कल्याणकारी आहे न। वैर रखण वारनि खे हाफ कास्ट ब्राह्मण चइबो आहे न। प्रश्न कहिड़ी स्मृति बुद्धि में सुधार रहे त निर्भय ठही वेंदा। सुधा स्मृति रहे कि सत्संग जा मालिक देवी देवता ठहूं था न। शरीर के कोई मारदो भी आ लेकिन आत्मा के मारे न सघंदो आहे न। गोली शरीर के लगती आहे। मां आत्मा त वञा थी बाबा वटि। असांखे छा डर आहे। असां वेठा आहियूं छत किरी पए असां बाबा वटि हली वेंदासीं। हिन में ड्रिजण जी कोई ॻाल्हि न आहे। अहिड़ो निर्भय ठहिणो आहे। बाबा चवनि था हाणे असांखे आत्मा जो अभ्यास कंदासीं न तॾहिं असां निर्भय रही सघंदा आहियूं। गीता माता ओ माता ॿारनि जगदम्बा जी महिमा ॿुधी। हाणे मनुष्य त सिर्फ़ ॻाईंदा रहंदा आहिनि। जगदम्बा जा मेला लॻंदा रहंदा आहिनि। इहे बि संगम आहे न। इहे पोइ आहे संगम। ॿारनि जो बाप सां गॾु मेलो आहे न। बाप आहे त मां बि ज़रूर आहे न। भारत में जगदम्बा जी जीवन कहानी कोई बि ॼाणंदो न आहे। जगत के रचण वारी असां जगदम्बा। जगदम्बा जा मंदिर बि आहिनि। हाणे त ॿारनि खे सम्झ मिली आहे। ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। हाणे त ॿार ॼाणंदा आहिनि जिन जो यादगार ठहियल आहे उहो जरूर सृष्टि जे संगम ते ई आया हूंदा न। इनखे जगदम्बा चइबो आहे। जगत पिता प्रजापिता बि आहिनि। इहा बेहद जो ड्रामो आदि मध्य अंत छा आहे ऐं मुख्य एक्टर कहिड़ा आहिनि इहे कोई न ॼाणंदो आहे। हीरो हीरोइन बि एक्टर हूंदा आहिनि। सिर्फ़ 2 न हूंदा आहिनि। ज़रूर हुननि जी सेना हूंदी। जगदम्बा जी बि सेना हूंदी न। उन्हनि खे शक्तियूं भी चइबो आहे। सेना खे शक्ति सेना नामी ग्रामी आहे न। शक्ति काथां खां ईंदी आहे। जरूर सर्वशक्तिवान परम पिता परमात्मा खां ही शक्ति वती हूंदी न। ये तो सब बंदा आहिनि। ऊच भगवान उनखे सत श्री अकाल चइबो आहे न। अकाली जो हूंदा आहिनि उहे निराकार खे मञण वारा हूंदा आहिनि। सिख ग्रंथी गुरु नानक खे मञंदा आहिनि। चवंदा आहिनि गुरु नानक देव उनजी जो पीढ़ी हूंदी आहे उनजा 10 बादशाह आहिनि जे नाम भी भिन्न भिन्न आहे। कोई जो सिंह कोई जो दास कोई जो चंद भी नाम हूंदो आहे न। 10 बादशाहूं जेकी आहिनि सभिनि जा नाम भिन्न भिन्न ऐं अकाली जो आहिनि उहे अकाल मूरत खे मञंदा आहिनि। सत श्री अकाल ही कंहिंजी महिमा कई परम पिता परमात्मा जी त सिद्ध कंदा आहिनि। सत श्री हिकु श्री श्री अकाल मूरत परम पिता परमात्मा आहे। तव्हां चई सघंदा आहियो सत श्री अकाल हिकु श्री श्री अकाल मूरत परमात्मा ई आहे। असां चई सघंदा आहियूं सत श्री अकाल। तव्हां उन्हनि खे ॼाणंदा आहियो उहे सिर्फ़ अक्षर चई ॾींदा आहिनि। दुनिया में त माण्हू अक्षर चईंदा आहिनि। असां चवंदा सत श्री हिकु श्री श्री अकाल मूरत परमात्मा खे ॼाणंदा आहियूं न। उहे त अर्थ कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां त ॼाणंदा आहियो न सत श्री अकाल खे। उनजी बायोग्राफी खे बि असां ॼाणंदा आहियूं। विचार सागर मंथन बि असां ॿारनि खे करणो आहे। बाप त ज्ञान जो सागर आहे न। हुननि कलश माताउनि खे ॾिनो अथई। इहे वॾी मम्मा आहे न ऐं पोइ तव्हां अनेक माताऊं बि आहियो। जगदम्बा जी अनेक बच्चियूं आहिनि बच्चा आहिनि। इहा जगदम्बा आहे पोइ पिता बि ज़रूर खपे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे जगदम्बा केरु आहे कंहिंजी बच्ची आहे त मनुष्य 8-10 भुजायूं मनुष्य जी त 8 भुजायूं हूंदियूं न आहिनि। एतिरी भुजायूं छो ॾेई छॾी अथनि इहे कंहिंखे बि पतो न आहे। त उहो सत्य परमात्मा आहे।
ता ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि परम पिता परमात्मा जंहिंखे असां रूप बसंत चईंदा आहियूं। रूप बि आहे पोइ बसंत बि आहे न, ज्ञान सागर आहे न। बाबा जी चवनि था की तव्हां बि रूप बसंत आहियो न, अर्थात रूप निराकार नंढी आत्मा बिंदी ऐं पोइ ज्ञान बि आहे। बाबा खे बि रूप बसंत चईंदा आहिनि न। त बाप वंडर आहे न, ॿारनि खे सम्झायो आहे। बाप बिंदी रूप, उन्हनि में सॼो पाठ भरियल आहे न। भक्ति मार्ग में भक्तनि जी भावना पूरी करनी आहिनि। ये सॼे ड्रामा में नूंद आहे। जंहिं समय जंहिंजी जो भावना आहे वो ड्रामा में पहिरियों खां ई नूंद आहे। तव्हांजी पढ़ाई बि ड्रामा में नूंद आहे, जो रिपीट थींदो ई रहे थो न। ये ड्रामो सम्झण जी ॻाल्हि आहे न। त सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। उच ते उच भॻवान सभु चईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि उहा आहे निराकार निर्भय निर्वैर, हुनजो कोई सां गॾु वैर न आहे न। तव्हांजो बि कोई सां गॾु वैर न आहे। तव्हां सभिनि जा कल्याणकारी आहिनि। अगरि कंहिंसां वैर आहे त हुनखे हाफ पास चईंदासीं। वैर छा जो करणो, जो कंदो सो पाईंदो। हिन करे कॾहिं बि कंहिंजे पुरुषार्थ में टंग न हणाइणी खपे। जेको जेतिरो पुरुषार्थ जो करे सघे थो। ॾिसो ब्रह्मा बाबा ईअं कई, ब्रह्मा बाबा खुदि खे अॻियां रखी, ब्रह्मा बाबा सभिनि खे अॻियां कई न। जो करे सो पाए। भले ब्रह्मा बाबा ॿाहिरि वञी सर्विस न कंदा हुया, त बाबा सोचे बि सघंदा हुया की इहे त वञनि था, हिननि जो ज्यादा सेवा थींदी, मुंहिंजी न थींदी, त ॿारनि खे बि नथो मोकिला। लेकिन ब्रह्मा बाबा ईअं कई त ब्रह्मा बाबा सभिनि खे अॻियां वधाई। हिन करे त ब्रह्मा बाबा नंबर 1 हली वियो। अगरि असांजो कंहिंसां वैर आहे त हुनखे हाफ कास्ट चईंदासीं। अधु शूद्र अधु ब्राह्मण, इहे विकार जी खाट कंप्लीट निकिरी वञे तॾहिं सचो ब्राह्मण चईंदासीं न। हाणे त अधु अधु आहिनि। कलयुगी तमो प्रधान संस्कार भरियल आहिनि, उहे निकिरंदा आहिनि। हाणे तव्हांखे न देवता न शूद्र चईंदासीं। तव्हां विच में तव्हांखे तव्हां हाणे ब्राह्मण आहियो, उहो बि संपूर्ण न ठहिया आहियो, अञा संपूर्ण न ठहिया आहियो। जगदम्बा खे देवता न थींदुसि। जगदम्बा जॾहिं संपूर्ण ठही वेंदी, हुन खां पोइ उहा देवता ठहींदी। हाणे ब्राह्मण आहे, ब्रह्मा जी बेटी सरस्वती आहे न, परंतु इहे कोई बि न ॼाणंदो आहे ब्रह्मा कॾहिं आया। जो मुख वंशावली ॾिसी उन्हनि खे ई शिव शक्ति सेना चइबो आहे न। जो मुख वंशावली सां शिव बाबा ब्रह्मा बाबा जे मुख सां रचे, हुननि खे शिव शक्ति सेना चईंदोसीं न। त तव्हां ॼाणंदा आहियो उहो ऊच ते ऊच बाप परम पिता परमात्मा परम धाम में रहण वारो। वो सूक्ष्म वतन ब्रह्मा विष्णु शंकर प्रवृत्ति मार्ग हुजण जे कारण उहो बि युगल ॾेखारींदा आहिनि। विष्णु जो पूरो युगल, विष्णु खे पूरो युगल ॾेखारींदा आहिनि। इहे सभु बुद्धि में रहणो खपे। मनुष्य चईंदा आहिनि असां एक्टर आहियूं, त मनुष्यनि खे ड्रामा जे आदि मध्य अंत जो मालूम हुजणो खपे। उच ते उच भॻवान आहे, केरु आहे? ब्रह्मा विष्णु शंकर केरु आहे? छा ॿियो बि 8-10 भुजायूं वारा कोई आहे? न, इहे सभु चित्र फालतू ठहियल आहिनि। बाबा चवनि था ब्रह्मा जी 100 भुजायूं ॾेखारींदा आहिनि। हाणे इहे प्रजापिता ब्रह्मा आहिनि, 100 भुजायुनि जी त ॻाल्हि न आहे। ये सब रॉन्ग आहे। बाबा चवनि था राइट वास्तव में छा आहे उहो बि सम्झाइणो खपे। उच ते उच भगवान जो परम धाम में रहंदा आहिनि उहे 4। विष्णु जा बि 4 भुजायूं ॾेखारींदा आहिनि, 2 भुजायूं लक्ष्मी, 2 भुजायूं नारायण। जे रावण जा 10 शीश ॾेखारींदा आहिनि न, 5 विकार स्त्री, 5 विकार पुरुष। पहिरियों मुख्य विकार आहे देह अभिमान, पोइ ॿियो विकार नंबर 1 ईंदा आहिनि। सूक्ष्म वतन ब्रह्मा त अव्यक्त आहे न, प्रजापिता ब्रह्मा त हिते खपे न। बाबा चवनि था इहे सभु संपूर्ण, इहे जॾहिं संपूर्ण ठही वेंदा प्रजापिता ब्रह्मा,
त सूक्ष्म वतन में फ़रिश्ता ठही वेंदा, तव्हां बि फ़रिश्ता ठही वेंदा आहियो। हुते असांजो शरीर हड्डी मांस जो न हूंदो आहे, हुनखे फ़रिश्तो चइबो आहे न। ब्रह्मा त प्रजापिता हिते आहे, पोइ विष्णु जा 2 रूपनि सां पालना कंदा आहिनि। ब्रह्मा त हिते ई आहे, पोइ विष्णु जे 2 रूप सां पालना कंदा आहिनि। शरीर त सूक्ष्म वतन में आहे न। बाबा चवनि था कि ब्रह्मा त प्रजापिता हिते आहे न, पोइ विष्णु जा 2 रूप पालना कंदा आहिनि। शंकर त सूक्ष्म वतन में आहे। ये ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। मतलब ब्रह्मा जो भी पार्ट हिते आहे, विष्णु जो भी हिते आहे। एतिरी दूरांदेशी बुद्धि कोई जी न आहे। तव्हांजी बुद्धि हिकदम मूल वतन सूक्ष्म वतन ताईं हली वेंदी आहे न। सूक्ष्म वतन हाणे रचियो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर जी भी रचना थी आहे, जेसि ताईं वञी सघंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर जी भी रचना थी आहे न, जेसि ताईं असी वञी सघंदा आहियो। त ऊच से ऊच हिकु शिव बाबा परमात्मा भगवान, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ ये मनुष्य सृष्टि में देवी देवता। बाक़ी 8 भुजाएं वारा व चंडिका देवी आदि हूंदी न आहिनि। एतिरा सभु चित्र काथां खां आयो? तव्हां वटि कोई हथियार थोड़ी आहे। ये सभु हिंसक हथियार ॾेखारींदा आहिनि। देवता त हूंदा ई आहिनि डबल हिंसक। सूक्ष्म वतन में त कोई हथियार आदि हूंदो न आहे। चित्रनि में केतिरा हथियार ॾिना अथई। हिनखे चइबो आहे गुड़ियनि जी पूजा। ऑक्यूपेशन की कोई ॼाणदो ई न आहे। बाबा अची करे ब्रह्मा द्वारा नई रचना रचंदा आहिनि त ख़ुदि वॾो थी वियो त तव्हां हुनजी संतान पोतरा पोतरियूं सम्झण वारा सम्झंदा। बाबा चवंदा आहिनि कि ख़ुदि त बाबा अची करे ब्रह्मा द्वारा रचना रचंदा आहिनि त ख़ुदि वॾो थी वियो। असां हुननि जी संतान पोतरा पोतरियूं थी वियासीं। सम्झण वारा सम्झंदा बि आहिनि, परंतु पोइ इहे न सम्झंदा आहिनि कि सभिनि जी मौत थियणी आहे। हाणे बि केतिरा मरदा रहंदा आहिनि। अख़बार आदि में कोई लिखदा थोड़ी आहिनि न त नाम बदनाम थी वञे। भूख ॾाढनि खे मारदी आहे। हिकु समय मुश्किल सां 2 रोटी मिलदी आहिनि। तव्हां ॿार ॼाणे विया आहियो। कोई 8-10 भुजायूं वारी देवियूं न हूंदियूं आहिनि। बाबा चवनि था। सेकेंड नंबर में राम सीता आहे। उहा बि हिते राजयोग सां पद पाइनि था। शिव बाबा ब्रह्मा विष्णु शंकर लक्ष्मी नारायण राधे कृष्ण लक्ष्मी नारायण, पोइ राम सीता उहो बि हिते पद पाईंदा। केतिरी सहज ॻाल्हियूं आहिनि सम्झण जी। बाप चवनि था तव्हां ॾाढा वेद शास्त्र पढ़िया आहिनि। हाणे तव्हां मूंखां ॿुधो जज करो। मां त सत्य ॿुधाईंदो आहियां या उहो सत्य ॿुधाईंदा। बाबा चवंदा आहिनि जो मां हाणे तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां हाणे चेक करो मां तव्हांखे सत्य ॿुधायां थो या उहा। अगरि उहे सत्य ॿुधाईंदा आहिनि त तव्हां सत्यनारायण जी कथा सां सत्यनारायण छो ठाहींदा आहियो? हाणे तव्हां प्रैक्टिकल में सत्य बाबा द्वारा सत्य कथा ॿुधो था। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी समान ठहूं था न। ठहण जी कथा असां ॿुधूं था न। ज़रूर प्रजा बि ठहींदी न। सिर्फ़ लक्ष्मी नारायण वञी करे तख़्त ते वेहींदा छा? या देवी देवताउनि जी राजधानी स्थापना थिए थी न। पोइ सत्युग में अची करे असां राज्य कंदासीं। हुते राजाउनि जो लश्कर आदि कोई हूंदो न आहे। लश्कर विकारी अनहोली राजाउनि जो हूंदो आहे। उहो त होली राजायूं हूंदा न। सत्य खे होली लैंड चइबो आहे न। हिनखे अनहोली लैंड चइबो आहे। ॾाढा पुराणा पतित थी विया आहिनि। नए खां पुराणो ठहिणो ई आहे। बाबा चवनि था नए खां पुराणो ठहिणो ई आहे। शरीर बि पहिरियों नयो पोइ पुराणो थींदो आहे न।
ये त बुद्धि में वियानो खपे। मनुष्य होंदे हुए भी ड्रामा जे आदि मध्य अंत के न जाणदा आहिनि। तव्हां जाणदा आहियो उचते शिव बाबा मूल वतन में रहींदा आहिनि। उन्हनि जी निराकारी दुनिया आहे। आत्मा जूं बिंदियूं भी उते रहींदियूं आहिनि, परंतु बिंदी रूप ही ॾे त कोई समझी न सघे। बिंदी जी पूजा कीअं करनि? शिव बाबा जे बिंदी रूप जी पूजा कीअं करनि? तिलक कीअं लॻाइनि? बाबा अमरनाथ ते भी विया हुया न। बाबा सॼो ॾिसी करे आया कि कीअं शिवलिंग ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि हुते पार्वती खे शंकर कथा ॿुधाई। हाणे पार्वती जी छा दुर्गति थी जो हुनखे वेही कथा ॿुधाई? वास्तव में तव्हां सभु पार्वतियूं आहियो। तव्हां जनम मरण में ईंदा आहियो ऐं सदगति खे पाइण लाइ कथा ॿुधो था न। तव्हां हुते पुछो शिवलिंग काथां आहे त चईंदा शिवलिंग त आपे ई निकिरी ईंदो आहे। अरे ये कीअं थींदो? हुते कबूतर भी ॾेखारींदा आहिनि। कबूतर खे पिजन चइबो आहे। ॻाल्हि करण कॾहिं सिखंदा ई न आहिनि। तोतो खे ॻाल्हि करण सेखारींदा आहिनि त उहा ॻाल्हाईंदो आहे। कंठी पइजी वेंदी आहे न। असां ज्ञान जी कंठी बाबा चईंदा आहिनि कंठी पइजी वेंदी आहे तोते खे। तव्हां ज्ञान जी कंठी पाईंदा आहियो न, त मतलब ये ॻाल्हाइण वारो तोतो आहे। त बाबा सम्झाईंदा आहिनि उच त आहे शिव बाबा पोइ ब्रह्मा विष्णु शंकर। त्रिवर्ती मार्ग ॾेखारण जे लाइ विष्णु खे 4 भुजा ॾेखारे अथनि। उते मनुष्य सृष्टि में उच लक्ष्मी नारायण जी राजधानी आहे न। पोइ राम सीता जी डिनाइस्टी हूंदी। यह होली डिनाइस्टी पूरी थींदी। पोइ रावण राज्य शुरू थींदो। पोइ सभिनि खे पते थियणो ई आहे। बाक़ी हाँ पिछाड़ी में जो नई आत्माएं हूंदियूं उन्हनि जो कुछ प्रभाव निकिरंदो आहे। सभिनि खे सुतो प्रदान केतिरा सुतो प्रदान जा आहिनि। बाबा चवनि था बाक़ी पिछाड़ी में जो नई आत्माएं हूंदियूं उन्हनि जो प्रभाव निकिरंदो आहे। कंहिंजो सुतो प्रधानता जो बाबा चईंदा आहिनि कंहिंजो सतो प्रधानता जो कंहिंजो रजो ऐं तमो जो पार्ट आहे। ये भी ड्रामा में नूंद आहे। ये बेहद जो ड्रामो आहे। भई कंहिंजो सुतो प्रधानता जो सतयुग में सुख जो पार्ट जास्ती आहे। पोइ कंहिंजो दुख जो पार्ट जास्ती आहे। कंहिंजो सतो प्रधानता जो पार्ट आहे कंहिंजो रजो। मतलब सतयुग में हर आत्मा सुख दुख त भोगदी सही, लेकिन कोई जास्ती सुख सतयुग में ॾिसंदा। हाणे वारी आत्माएं सुख जास्ती न ॾिसती, दुख भी न ॾिसती। ये बेहद जो ड्रामो आहे न। मनुष्य त मनुष्य ई आहे। बाक़ी सभु गुड़ियनि जी पूजा आहे न। तव्हां एक्टर्स आहियो। हाणे त मनुष्य खां देवता था ठाहो। पढ़ाई सां मनुष्य केतिरो उच्च पद प्राप्त करे वठंदो आहे न। ये भी पढ़ाई आहे न जिसां असां राजपद पायूं था। ॾिसो बाबा असांखे केॾी ऊची पढ़ाई पढ़ाइनि था जिसां असां राजपद पायूं था न। अहिड़ी पढ़ाई कोई थींदी आहे? वो प्रिंस प्रिंसेस त प्रालब्ध वठंदा। तव्हां हिते प्रालब्ध ठाहियो था भविष्य सतयुग जे लाइ। केतिरो ऊच पोइ सहज नॉलेज आहे। सेकेंड में जीवन मुक्ति। अच्छा बेहद जा ॿार अची करे बेहद जे बाप जा ॿार आहियूं। ईश्वरीय गोद में वेठा आहियूं। ईश्वरीय गोद कोई छॾंदा आहिनि त तव्हां हिन ड्रामे जे आदि मध्य अंत खे सम्झणो खपे। बाप त यथार्थ रीति सम्झाईंदा आहिनि। जो मनुष्य सृष्टि जो बीज ॻायल आहे न सत चित आनंद स्वरूप आहे न। जरूर जॾहिं ईंदा तॾहिं त वरसो ॾींदा। त सचखंड जा मालिक देवी देवता ठहींदा आहियो। कोई डर जी ॻाल्हि कोन्हे। हिते त केतिरो डर रहंदो। कोई चढ़ाई न करे। तव्हांखे त बिल्कुलु निर्भय रहणो आहे। शरीर खे कोई मारंदो आहे आत्मा थोड़ी मरी वेंदी आहे। बाबा चवनि था आत्मा थोड़ी मरी वेंदी आहे। शरीर खे कोई मारंदो आहे आत्मा खे थोड़ी मारे सघंदा आहिनि। त डिॼणो न खपे।
निर्भय थियण जी वॾी सम्झ खपे। बाबा भी निर्भय त ॿार भी निर्भय। गोली शरीर खे लॻी मां आत्मा त वञा थी बाबा वटि। असांखे छा डर, असां वेठा आहियूं छत किरी पए, असां बाबा वटि हली वेंदासीं। निर्भय थियण में टाइम लॻंदो आहे। त तव्हां जगदम्बा जा ॿार शिव शक्ति सेना आहियो न, हिक जी त महिमान आहे न, तव्हां भी आहियो न। ये कमांडर आहे तव्हांजी रूहानी, तव्हांखे रूहानी ड्रिल सिखलाईंदा आहिनि। तव्हां ॿार आहियो, तव्हां आहियो लकी सितारा। ये सरस्वती भी लकी सितारो आहे। बाबा सरस्वती मम्मा भी लकी सितारो आहे, ब्रह्मा जी बेटी है न। ये उन ज्ञान सूर्य जो चंद्रमा तो ये ब्रह्मा जी है न। परंतु ये मेल हुजण जे कारण पो माता ते कलश रखियो है न। छा मीठी मीठी सिकिल जे बाद ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी ॿारनि खे माता पिता जो दिल व जान सिक व प्रेम सां नंबरवार पुरुषार्थ अनुसार याद प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कलयुग तमो प्रधान संस्कारनि खे कॾहिं सचो ब्राह्मण ठहिणो आहे। कंहिंसां भी वैर न रखणो। बाबा चवनि था तमो प्रधान संस्कारनि खे कॾहिं करे सचो ब्राह्मण ठहिणो आहे, कंहिंसां भी वैर न रखणो आहे। ॿियो आहे निर्भय ठहिण लाइ आत्म अभिमानी रहण जो अभ्यास करणो। शिव शक्ति सेना असां त सत्संग जा मालिक ठहिणो आहे असांखे। त इन ही नशे में सदा रहो। वरदान कलयुगी वायुमंडल में रहंदे हुन जे वाइब्रेशन तो सेफ रहणो आहे। स्वराज्य अधिकारी ठहणो। स्वराज्य अधिकारी हिनखे चइबो आहे जो कोई भी कर्मेंद्री पंहिंजी तरफ आकर्षित न करे। स्वराज्य अधिकारी जी कोई भी कर्मेंद्री हिनखे पंहिंजी तरफ आकर्षित न कंदी, सदा हिक बाप जी तरफ आकर्षित रहंदो। कहिड़ी भी व्यक्ति व वस्तु जी तरफ आकर्षण न वञे। अहिड़ा स्वराज्य अधिकारी ही तपस्वी आहिनि, उहे ही हंस आहिनि। बगुले जे कलयुगी वायुमंडल में रहंदे हुए वो सदा सेफ आहिनि। बाबा जरा भी दुनिया जे वाइब्रेशन उन्हनि खे आकर्षित न कंदा। सब कंप्लेन हुननि जी समाप्त थी। जेका स्वराज्य अधिकारी हूंदा न उन्हनि खे कोई कंप्लेन न हूंदी। छोजी हर कर्मेंद्रियनि ते राज्य करण सिखी वेंदा आहिनि न, त कोई मन में प्रश्न भी हूंदो, कोई ॻाल्हि भी हूंदो त नॉलेजफुल ठही पावरफुल ठही हुन ॻाल्हि खे ख़तम करे वापस पंहिंजो जीवन जींदो। स्लोगन बुरे खे सुठे में बदल ॾियण ही उच्च ब्राह्मणनि जी श्रेष्ठ शक्ति आहे। माण्हू बुरे खे बुरो चईंदा आहिनि, लेकिन असांखे बुरे खे सुठे में बदली ॾियणो। असांखे बुरे खे सुठे में बदली कंहिंखे बदलाइणो ही उच्च ब्राह्मणनि जी श्रेष्ठ शक्ति आहे। बाबा चवंदा त हिन श्रेष्ठ शक्ति खे यूज करे खुद जा त बुरा स्वभाव संस्कार खे असांखे परिवर्तन करणो ई आहे। लेकिन बाबा चवंदा सभिनि जा भी असांखे कंहिंखे भी न चओ फलानो अहिड़ो आहे अहिड़ो आहे। कंहिंमें कोई भी कमी कमजोरी नज़र अचे थी त तुरंत हुनखे हुन लाइ शुभ भावना शुभकामना करो, हुनजे लाइ सुठो सोचो, हुनखे बाबा जो कोई न कोई वरदान ॾियो। सम्झो कोई अशांत आहे त असां हुनखे चऊं जहिड़ी गुस्सो थो करे अशांत आहे न, ये शांत आत्मा आहे, ये सुठी रीति खाइण वारी आत्मा, ये पंहिंजे शरीर जो ध्यानु रखण वारी आत्मा आहे।
मतलब बुरे स्वभाव संस्कारन जैसा कि शुभ भावना शुभकामना सटे शब्दांचा परिवर्तन करणो बदलणो ये शक्ति असां ब्रह्मणन में आहे। बाबा चईंदा आहिनि जॾहिं मां तव्हांखे सभु कुझु ॾेई छॾियो त तव्हां हाणे कंहिंजी अख न खोले सघंदा आहियो, कंहिंजो संस्कार न परिवर्तन करे सघंदा आहियो, न करे सघंदा आहियूं त असां में शक्ति न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।